बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। अवां ॾिसी रहिया आहियो जीजलमार न्यूज़ HD। ख़बर शामिल कयूं था। टंडो मोहम्मद खान खां इशफाक हुसैन गोपांग जी रिपोर्ट मुताबिक़ टंडो मोहम्मद खान में GS महाज ज़िले तालके ऐं जिसाब तरफ़ां रेलवे स्टेशन खां एहतजाजी रैली कढी प्रेस क्लब साम्हूं मुज़ाहिरो कयो वियो, जंहिं में कारकुननि सख़्तु नारेबाज़ी कई। उन मौक़े ते ज़िले सदर ज़ाहिद जिसकाणी, ज़िले जनरल सेक्रेटरी असगर नूनारी, अयूब कोलेजो, जिसाब ज़िले सदर राजा कोलाची ॿिन ख़िताब कंदे चयो त ज़िले टंडो मोहम्मद खान में महांगाई ग़रीबनि जी चेल्हि टोड़े छॾी आहे। यूटिलिटी स्टोरनि ते कची लिस्ट लॻाई वई आहे। अटो ऐं खंडु अणलभु आहे। आवाम रोज़े रखण ऐं खोलण लाइ सख़्तु परेशानीअ वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। लाइट ऐं सुई गैस जी हथ राधो लोड शेडिंग कई पई वञे। हितां जे चूंडियल नुमाइंदनि खे शायदि आवाम जे अहंजनि जो को अहसासु कोन्हे, उन करे हुननि अवामी मसइलनि ते कुशनि नथा। असीं डिप्टी कमिश्नर, असिस्टेंट कमिश्नर ऐं वस वारनि इदारनि खां मुतालबो था करियूं त फ़ौरी तौर हिननि अहम मसइलनि जो नोटिस वठी आवाम खे रिलीफ फ़राहम कयो वञे।